पंजाबी अंजिया इतलाश लतावे रणो कई गाल एजी संजिया बंदूक नसींदी आन में ये धरती आकर केंजिया असांजे मुआसी सफर में उसाती तमानी दा मंजिल पंजा ढोल घाटी असांजो जॾहिं खून खुशबू थींदो त वेड़ा वतन जा वासे चढ़ींदो। स्टेज ते वेठल मुंहिंजे मुल्क पार्टी जा दोस्तो ऐं पिंडाल भेनरूं ऐं जीअं सुमुदर जा इन्क़लाबी कारकुनो जीअं जीअं साईं जीएम सैयद हज़रत साईं जीएम ते हिते टेवीं वरसी जे मौके में गॾु चाहियूं ऐं ही उन माहौल में उन वक़्त में जंहिं माहौल खे कमी तहरीक जो संजीदा माहौल ऐं वक़्त चई सघूं था। अॼु हिकु तरफ़ बलोच क़ौम पंहिंजे वतन जी आज़ादी बेदार थी पहाड़नि में विड़ी रही आहे ऐं ॿिए तरफ़ पठान पश्तून पंहिंजे वतन जी आज़ादी जे लाइ पंजाबी फ़ौज जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि ऐं अहिड़े ई माहौल वक़्त ते सिंध बि पोइते न आहे ऐं अॼु बि सिंध जा केतिरा ई हिलाली पुट सिंध जे ॻोठ ॻोठ मां हस्ती मां रियासत ऐं रियासती इदारनि खणी बंदे गुम करे पिया आहिनि ऐं उन्हनि जो ॾोह सिंध जी आज़ादी लाइ संजीदा ज़रूरत आहे। फिक्र सैयद जे साबित कदम